किरण पुटे जी केॾा न अचे फटाफट लिस्ट ठाहे वठूं। लिस्ट कहिड़ी? कम जेके रहियल आहिनि करणा आहिनि न ॾियारीअ ताईं, शायदि लिखियल हूंदा त विसरंदासीं न। हा ॿुधायो। सभिनी खां पहिरियों ॿुधाए पंहिंजो लाइट जो कमु। लाइट जो कमु कुझु कराइणो आहे? लाइट हा हॉल लाइट पा हॉल लाइट नथी ॿरेव, बंदि चालू थी डिस्को लाइट कीअं हूंदी आहे हूअं उहो चेंज करणी पवंदी। अच्छा लिखेसि उहो। ॿियो ॿुधाए। ॿियो पापा बल्बड़ियूं खपंदियूं बालकनी में बाण लाइ ॾियारीअ ते। हा त हिकु कमु था कयूं न, हाल जी जेकी ट्यूबलाइट आहे उहा बालकनी में था लॻाए छॾियूं, थी वई बल्बड़ी। हा मतिलबु राजा असांखे बल्बड़ी खपे न बंदि चालू थियण वारी बालकनीअ में, त असांजी हॉल जी ट्यूबलाइट बि त बंदि चालू थी थिए न, हुतां लाइ हुते था लॻाए छॾियूं न। हा त पप्पा उहो कलरफुल थोरी आहे, सुठो न लॻंदो पप्पा, ऐं माण्हू ॿाहिरां जेको ॾिसंदो हुन सम्झी वेंदो की ट्यूबलाइट ख़राबु थी वई। हा त हिकु कमु कर न पुटु, बाज़ार में ॿाहिरि ट्रांसपेरेंट पनी ईंदी थी कलर वारी, ॻाढ़ी साई ब्लू जेको कलर सम्झ में अचे वठी आहे, उहा अची करे ट्यूबलाइट ते ईअं वेड़े छॾे सफ़ा, पोइ ट्यूबलाइट लॻाए, पोइ जेकी ट्यूबलाइट मां लाइट ईंदी उहा कलर वारी हूंदे, बंदि चालू बि थींदी कलर वारी लाइट बि, बचा न इहे बि पैसा न सम्झी? हा पप्पा सभु सम्झो लॻियांव। त ॿियो ॿुधाए छा खपे? ॿियो पप्पा हा मिठाई खपंदी। मिठाई हा लिखेसि, मिठाई लिखेसि। कहिड़ी खाईंदो? पर ड्राई फ्रूट वारी मस्तु हूंदी अथव, नानीअ मोकिलियई न हिकु दफ़े। न चरियो आहियां 800-900 रुपए किलो मिठाई पइजी वेंदी उहा, पा बि वठो त 200-250 घटि न मिलंदी, कहिड़ो मतिलबु आहे? ऐं हुन में बि 4 या 5 पीस था अचनि ख़ाली। त भला काजू कतरी केॾा दफ़ा खाधी आहे यार, ऐं हाणे महांगी बि थी वई आहे, त भला छा तव्हां ॿुधायो? हिकिड़ो कमु कर न, ॼमूं वठी आ। ॼमूं हिकिड़ो ॼमूं तोखे 4 रुपया पवंदे, त माना हिकु तूं हिकु मम्मी हिकु तुंहिंजी भेण ऐं मां त अधु खाईंदुमि, माना 1 2 3 साढी 3 ॼमूं वठी आ। पप्पा अधु ॼमूं कोई ॾींदो आहे? अरे मन आहे हुननि कोई टुटी पवंदो न साइड करे रखंदा आहिनि। ॾिस ठीकु आहे अगरि ॾेई थो साढी त ठीकु आहे, न त न वरी 4 ई वठी अचिजे, छा कंदा लाचारी। 4 ॼमूं माना सम्झ 4 × 16 रुपया, किथे 16 रुपया किथे 200-250 रुपया आहिनि, त ॿई मिठाई थींदो त ॿिन्ही सां मिठो वाती। ॾिसंदो न माण्हू कुझु थोरो दिमाग़ बि लॻाए त केॾो पैसो थो बचे, बराबरि आहे। 3.5 ॼमूं अलाए छा कंदो अॻिते हली। ॿियो अॻियां ॿुधायो पप्पा। ॿियो वरी पंहिंजो चइनि 5 वापारनि खे गिफ्ट बि ॾियणी आहे न, उहो त ठीकु आहे अंदरि पयूं हूंदियूं, सेटीअ पयूं हूंदसि काई न काई गिफ्टूं, पंहिंजा गिलास बरनियूं ऐं कोप प्लेट पया हूंदसि, उहे हलाए छॾींदासीं। ॿियो छा? हिकिड़ो कमु कर 4-5 गिफ्ट पेपर लिखी छॾि, उहा नयूं गिफ्ट पेपर हूंदी त गिफ्ट नई लॻंदी। पप्पा हिकु दफ़ो चेक करे वठो, मथां 5 गिफ्ट पेपर न लॻनि आहे, चइनि 3.5 में कमु थी वेंदो, जीअं हुते 3.5 ॼमूं में कमु थियो। इहे टोंका कंहिंखे थो वणे? जिते पकड़ी ठहंदी आहे न मां उते ई कंदो आहियां, सम्झी न? इहे अधु पनी बचाए करे गले में ॿधी घुमंदी छा? इहे चरिया पकड़ मगज मां। अॻियां वध, अॻियां छा लिखिणो आहे? ॿियो अलाए मूंखे नथो सम्झ में अचे, तव्हां ॿुधायो मां लिखां थो। ॿियो छा बचो? हा मेन त लिखियो ई न आहे, पूजा लाइ सामान वठी अचिणो आहे, लिखेसि। पूजा? केरु पूजा? कुलाए जॾा पुॾी मर, ॾियारी जी पूजा, लक्ष्मी माता जी पूजा। अरे हा अच्छा हा, मां सोचियो मगज में ख़ाली छोकिरियूं थी फिरनि मां। ॿियो ॿुधायो। ॿियो वरी यार बोनस लाइ पियो सोचां, छोकिरनि खे ॾियनि न ॾियनि, बोनस त पाण हर कोई ॾींदो ई आहे न। उहे त ॻाल्हि आहे न यार, असांखे कोई ॾिए थो या बोनस जो असां ॾियूं? कमु त असां बि था कयूं, असांखे केरु थोरी थो ॾिए। हिकिड़ो कमु थो कयां, हिन महीने जेकी छुटी कई अथऊं न हुनजा पैसा नथो कटियानि, माना सम्झी इहो ई बोनस थियनि, छुटियुनि जा पैसा नथो कटियानि। पोइ असांखे गिफ्ट, तोखे छाजी गिफ्ट? तुंहिंजो ऐं ॾियारीअ जो कहिड़ो वास्तो? अरे मतिलबु हाणे ईअं ई ॾियो न, छा थींदो ईअं ई वरी छाजी गिफ्ट? उथी हल, मूं तो हल दुकान ते, मां बि करे छा 2 टे कम, हल तूं उथी जल्दी कर। ऐं ॿुध, हे ॾिसो